बाक़ी हाणे मथे ते पटका चेहरे ते हुजूर जी सुन्नत ॾाढी माण्हू असांखे फ़रिश्तनि नुमा सम्झनि ऐं असां रोडनि ते नचूं भई इहा चङी ॻाल्हि आहे हे हुजूर जे दीन जी मज़ाक कोन्हे वरी जॾहिं छलियूं था चवनि था सारी दुनिया वाले खुशियां मना रहे हैं सवाए इब्लीस के इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सोने अबू बकर त मीलाद को न मल्हायो हो तुझे न शेर जो मक़सद छा आहे हज़रत उमर बि त जुलूस को न कढियो हो पोइ तुझे इन शेर जो मक़सद छा आहे सुने उस्मान पंहिंजी ज़िंदगी में करे मीलाद जो जुलूस को न कढियो पोइ तुझे शेर मां मक़सद छा है तुझे तो सारी दुनिया वाले खुशियां मना रहे हैं सवाए इब्लीस के मुझे मुर्शिद अली शेर जली हक जे वली फातिह खैबर असदुल्लाहिल गालिब जे सजी जिंदगी में मीलाद जो जुलूस साबित करे देखार तुझे ने शेर मां मकसद छा है अल्लाहु अकबर कबीर हमारे तवज्जो कजाए खास करे 11 12 रबीउल अव्वल जरे इंदी है ना सालाना बोसाती चवंदा आहिनि हुजूर जा गुस्ताख मुनकर इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मां साधन के चवंदो अबा मुंहिंजी ज़िंदगी जा बयान खणो मुंहिंजे अब्बे जी ज़िंदगी जा बयान खणो मुंहिंजे ॾाॾे जी ज़िंदगी जा बयान खणो का हिकिड़ी पॉइंट ॿुधायो जंहिंमें असां ॿिन्ही जहाननि जे सरदार जी गुस्ताखी कई हुजे हिकिड़ी पॉइंट अल्लाह जो कसम असां त आका जे नौकरनि जा बि नौकर हूं आहे को सुभान अल्लाह चवण वारो छेड़ो सिर्फ इन गाल ते आसां चऊं था दर दर जा धिका न हिक दर्ज बस असल झगड़ो इन ते असां चऊं था बाबा हुजूर असां मोहब्बत कर हुजूर जे मर्ज़ी जे मुताबिक गाल समझ में अचे थी हुजूर असां मोहब्बत कर हुजूर जे मर्ज़ी जे मुताबिक हुजूर असां मोहब्बत पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक न कर जेको दिल में अचे तो छिक कम खे जेको दिल में अचे तो छिक कम खे असां चऊं था बाबा तोखे मीलाद मल्हाइणो आहे न हीअं मीलाद मल्हाए न हीअं मीलाद मल्हाए न बाक़ी हाणे मथे ते पटका चेहरे ते हुजूर जी सुन्नत ॾाढी माण्हू असांखे फ़रिश्तनि नुमा सम्झनि ऐं असां रोडनि ते नचूं भई इहा चङी ॻाल्हि आहे ॻाल्हायो चङी ॻाल्हि हे हुजूर जे दीन जी मज़ाक कोन्हे वरी जॾहिं छलियूं था चवनि था सारी दुनिया वाले खुशियां मना रहे हैं सवाए इब्लीस के इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सोने अबू बकर त मीलाद को न मल्हायो हो तुझे न शेर जो मक़सद छा आहे हज़रत उमर बि त जुलूस को न कढियो हो पोइ तुझे इन शेर जो मक़सद छा है सुने उस्मान पंहिंजी ज़िंदगी में करे मीलाद जो जुलूस को न कढियो पोइ तुझे शेर मां मक़सद छा है तुझे तो सारी दुनिया वाले खुशियां मना रहे हैं सवाए इब्लीस के मुझे मुर्शिद अली शेर जली हक जे वली फातिह खैबर असदुल्लाहिल गालिब जे सजी जिंदगी में मीलाद जो जुलूस साबित करे देखार तुझे ने शेर मां मकसद छा है सोने हसन हुसैन जी जिंदगी गुजरी मुखे साबित करे देखार जनाब अमीर मुआविया जी जिंदगी गुजरी मुखे साबित करे देखार कुरान त चए थो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना दुनिया वारो दीन कामिल थी वियो अकमल थी वियो मुकम्मल थी वियो मदीने जे मीर फरमायो सुन्नती व सुन्नतिल खलफाए राशिदीन अल महदीयीन मुखां पोइ मुझे सहाबा जे सुन्नत खे पकड़जो हुजूर जे सहाबा खां जेकी शयूं साबित न आहिनि तूं कॾहिं ईजाद कयूं अल्लाह जा बाना असां झलियूं था चवनि था हुजूर जा गुस्ताख हाणे अल्लाह सभिनी खे सम्झ ॾे मां 12 बयान कयो आहे ॻाल्हि वरी ज़हन में अची वई आहे वरी तो बयान कयो हमरा जी शादी उमिरि थी वियसि पकी उमिरि पकी थी वियसि अच्छा वार बार अची विया मां नौजवान के चलो बाबा शादी कयो बुलूगत थे न बच्चन जी शादी कराए छॾियो इन में परेशान न थींदा कि यानी खाइंदो कदा ज़ाल के कदा खराइंदो सही बाबा न्याणी पंहिंजो नसीब पाण खणी ईंदी आहे तने कयो सोगो शादी कराए जो हमरा सिधो केंदो थी वञे चंगो भलो उधरियल हुजे न चंगो भलो हमरा के पी के रत मुंहिंजी शादी कराए बाबा मुंहिंजी शादी कराए चाहे पी के अहिड़ो रत के नेट शादी कराई डी गुजरिया 2 एक दफ़ो हमरा वेठो सही मख हमरा के तंग क्यों करे मख चिमड़न या बोला खैर करे हिता उथारींदो त हेॾे वेंदी हिता उथारींदो हेॾे वेंदी पई तंग कंदी सही मख अची हमरा जे कॾ पई हेॾा बि वेद हीअं करे वेचारो हथी न पियो खणी सघे
वरी उडी वरी हेडा वे हलियो 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 मर्दो बहरहाल वडी हिम्मत ऐं कोशिश सां हिन उन मख की पक्तो गिरफ्तार की अखियुनि जे साम्हूं करे उन मख के चवण लॻो अब्बा दा आंखूं तेॾी भी शादी कराई करायो न नौजवाननि जी शादी बहरहाल हमरा जी उमिरि पक्की थी वई बहरहाल निकाह बिकाह थी वियो घोट खे वठी आया घर खट ते कुंवार सां गॾु विहारियऊं घोट खे कुंवार सां गॾु जो विहारियऊं त पोइ जेका माइन जी ॻाल्हि हूंदी आहे माइन जी ॻाल्हि लिकंदी कोन्हे हिकु माई खे ॿुधायव न पोइ खणी तव्हां क़ुरान लाहे ॾियोसि पर सॼे महले में 2 कलाक में ॻाल्हि फैलिजी वेंदी लॻे थो वॾो माई जो सड़ियल आमरा अल्लाहु अकबर के मेरा बहरहाल ने कुंवार जूं सहेलियूं बि हिक ॿिए खे चवनि त घोट त कुराड़ो आहे घोट कुराड़ो आहे छवार पे घोट कुराड़ो आहे ॻाल्हि हली हली सही घोट जे कन में ॻाल्हि वेठे वेठे पुॼी वई त मुंहिंजी त गिला थी हले घोट कुराड़ो आहे हमरा जो छा कजे सोचे सोचे घोट सही हाणे साबित करणो त मां कुराड़ो न आहियां मां जवान आहियां उते खट ते उथी बीठो ऐं वॾा वॾा छंप ॾियणु शुरू कयईं खट ते ईअं अचे पियो वञे खट जा कुंवार जा लमकार हेॾे हेॾे घोट फुल जो ॾियणु शुरू थींदो सहेलियूं जेके चवनि पियूं न घोट कुराड़ो आहे त हिक ॿिए खे चवण लॻियूं हिकु घोट कुराड़ो आहे ॿियो घोट चरियो आहे हाणे असांजो ॾाढीअ पटकीअ तां रोडनि ते न चऊं माण्हू सियाणो चवंदा अब ॻाल्हायो माण्हू सियाणो चवंदा खुदा जो कसम हुजूर जो हकीकी आशिकाना पो हुजूर जे हुक्मन जे मुताबिक पंहिंजी जिंदगी गुजार अल्लाहु अकबर कबीरा मारे तवज्जो कजाए मतलब हुजूर जी विलादत थी मतलब अल्लाह पंहिंजे महबूब जी हर अदा के महफूज करे छडियो तू तुझे हुजूर जा गुस्ताख आहिन असां त उन पत्थर सां बि मोहब्बत था क्यों जहे पत्थर के मुंहिंजे आका चुमी ॾिनी ही जेको काबतुल्लाह जे कुंड में लॻल आहे सुभान अल्लाह चो दिमाग ते वधा हजरे अस्वद जो पत्थर जे के जमीनुल्लाह चयो वेंदो रे हाजी सगोरा वेंदा हिन मक्के काबतुल्लाह जो तवाफ कंदा आहिन या त हाजी सगोरा पुजी करे उन हजरे अस्वद के पोसो ॾींदा जेकॾहिं पुजी नथा सघन पोइ उन पत्थर जे साम्हूं बीही करे पंहिंजा ॿई हथ उन हजरे अस्वद जे करे चवंदा बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर उन्हनि हथनि खे चुमी ॾींदा माना इस्लाम थी वियो माना हजरे अस्वद जो पोसो थी वियो छो त मदीने जे मीर फरमायो जेको इंसान हजरे अस्वद खे पोसो थो ॾे चुमी थो ॾे यो हजरे अस्वद उन अल्लाह जे बाने जे गुनाहन के चूसे थो गुनाहन के चूसे थो जन्नत जो पत्थर बहरहाल अरे तवज्जो कजाए दुनिया में तो के खोड़ सारा पत्थर नजर ईंदा को लोलो जो पत्थर को मरजान जो पत्थर को यकूत जो पत्थर को हकीक जो पत्थर रब कलाम मुकद्दस में आवाज़ो दिनो जतो रब्बुल मशरिकैन व रब्बुल मगरिबैन फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकद्दिबान मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकद्दिबान यखरुजु मिनहुमल वल मरजान फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकद्दिबान बी जगह ते रब फरमायो कान्नहुन्नल याकूत वल मरजान फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकद्दिबान ओ हालनी बारा इन पत्थर जो कुरान में जिक्र है माना ये पत्थर भी बड़े शान वाला है जिन पत्थर जो कुरान में जिक्र है ये पत्थर बड़ा मान वाला है अल्लाहु अकबर कबीरा मारे तवज्जो कजाए दुनिया जा पत्थर कहीं चवण वारे शायर चयो न जेतो इन्नमा मुहम्मदुल बशरुल ला कल बशरी मारे तवज्जो कजाए शायर चयो इन्नमा मुहम्मदुल बशरुल ला कल बशरी बल हुआ कल याकूत बैनल हजरी शायर थो चए ओ दुनिया वारो आमिना जो लाल दुनिया में अंदर बशर थी आयो पर हुजूर जे बशरियत जो मुकाबलो कोने आका जे शान जो मुकाबलो कोने आका जे मान जो मुकाबलो कोने ए उलमाए हक उलमाए जो पंजो अकीदो ईमान रब मोहम्मद जो कसम सजी दुनिया जे इंसानन खे गड कर मुझे आका जे शान जो मुकाबलो ही कोने मुझे आका जे मान जो मुकाबलो ही कोने मुझे आका जे मर्तबे जो मुकाबलो ही कोने रब मोहम्मद जो कसम मुझो वो आका जे
जेको ज़रब हणे समुंड बिहजी वञल मुंहिंजो उहो आका जेके ठुकी करे पत्थर बि सलाम कर जॾहिं मुंहिंजे आका नबूवत जो ऐलान कयो न सहाबा फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजा सहाबियो जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सहाबियो इन मक्के जी सरजमीन ते मां मुहम्मद करीम उन्हनि पत्थरनि खे बि सुञाणा थो जेके मां मुहम्मद करीम खे बचपन खां वठी करे सलाम कंदा हा अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह हे मुंहिंजो आका शान वारो माॾे तवज्जो कजाए अबू जहल मुंहिंजे आका जे खिदमत में आयो न काफर बेगैरत वॾो मुशरिक मुंहिंजे आका जे खिदमत में मुट्ठी बंद करे आयो साईं तू चए थो न मां अल्लाह जो आखिरी नबी हा अल्लाह जो आखिरी रसूल हा मूंखे ॿुधाए मुंहिंजी मुठ में छा है मुंहिंजे हथ में छा है मदीने जे मीर फरमायो अबू जहल तोखे मां ॿुधाया या जेका शइ तुंहिंजी मुठ में बंद या तोखे ॿुधाए त मां मुहम्मदुर रसूलुल्लाह के रहा साईं लफ्ज़ ॻाल्हाया था अबू जहल काफ़िर जे मुठीअ मां आवाज़ आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मुठ में पत्थरियूं हूं पत्थरनि भी गवाही ॾिनी अल्लाह है अल्लाह जे रसूल थे अल्लाह पंहिंजे महबूब खे उहो शान अता कयो मुंहिंजो आका धक हणे समुंड बहिजी वञनि मुंहिंजो आका आंगुर जो इशारो करे चंद्र टुकड़नि में तक़सीम थी वञे मुंहिंजे आका जो चाचो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला हिकिड़े ॾियारे साईं सां गॾु वेठो हाल वाल हलनि पिया कचहरियूं हलनि पियूं की भाइटिया जी चाचा कि खोड़ सारियूं वजूहातूं जिन जे करे मां इस्लाम खे क़बूल कयो थोड़ी सारी वजूहात हो जिन जे करे मां अब्बास इस्लाम खे कबूल कयो पर भाई उन्हनि मां हिकिड़ी वजह हीअ बि आहे जॾहिं बचपन में तूं झूले में पींघे में तोखे अम्मा लोॾाईंदी ही न तूं झूले में झूलंदे हे मुंहिंजा आका मां ॾिसंदो हुअमि तूं आंगुर जे इशारे सां राति जो हीअं हीअं कंदे हे तुंहिंजे इशारे ते चंड नचंदो हो बचपन का ही मुझे दिल में अची वियो ही आम शख्सियत ना है बड़ी शख्सियत आ मदीने जे मीर फरमायो चाचा चंद्र मां मुहम्मद करीम चंद्र सां ॻाल्हियूं कंदो हो मैं चंद्र मां मुहम्मद करीम खे रोइण खां बचाईंदो हो आका इशारो करे चंड टुकड़नि में तक़सीम थी वञे इन मुंहिंजे आका जे शान जो केरु मुक़ाबिलो कंदो असां चऊं था हुज़ूर ज़ात जे एतबार सां बशर आहे सिफ़त जे एतबार सां नूर आहे छो त नूरी मख़लूक जो सरदार मुंहिंजे आका जे दर जो दरबान बणियो पियो आहे घणो तारीख़ जे किताबनि खे घणो अल्लाह जे पाक क़ुरान खे घणो बिखड़े मुहम्मद करीम जे फरमान खे सभिनी ॻाल्हियुनि खे छॾियो मेराज वारी रात जॾहिं जनाब जिब्राईल मुंहिंजे आका जे ख़िदमत में आयो न दारे अरकम जे अंदर अल्लाहु अकबर कबीरा मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो हां मुसैयन सुतल हा आरामी हा जनाब जिब्राईल अल्लाह जे बारगाह में अर्ज़ कयो ओजा मौला तुंहिंजो महबूब सुतल आहे निंड मां कीअं जॻायां तुंहिंजे महबूब खे नालो वठी छॾ कयां रब फरमायो जिब्राईल मां पंहिंजे महबूब जो कॾहिं नालो न वरितो आहे त तूं नालो कीअं वठंदे मुझे अल्लाह तुझे महबूब के लोडोरे जगह जिब्राइल न तू मुझे महबूब जी तौहीन किए कंदे न मुझे अल्लाह किए तुझे महबूब के उथारिया त रब फरमायो हुंदो जिब्राइल मुझे महबूब जे कदमन में वेह जेका तुझा ये नूरी चप हन ए पंजा चप मुझे महबूब जे कदमन के लगाए चप लगाइण तुझो कम पंजे महबूब के उथाण मां काइनात जे अल्लाह जो कम मखलूक जो सरदार त मुझे आका जे दर जो दरबान बणियो पियो बहरहाल शायर चे तो इन्नमा मुहम्मदुन बशरुन ला कल बशरी चे तो हुजूर बशरा लेकिन असां जेड़ो बशर कोने हुजूर जे बशरियत जो बे मुकाबलो कोन है चे तो बल हुआ कल याकूत बैनल हजरी जे दुनिया जे पत्थरन के गड कर याकूत पत्थर जो मुकाबलो कोन है ये दुनिया जे इंसानन के गड कर मिठड़े मुहम्मद करीम जे शान जो मुकाबलो कोन है